नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान 3 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म 3 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब लाइ रवानो थी वियो आहे। वज़ीर आज़म सऊदी वली अहद जी दावत ते सऊदी अरब जो दौरो करे रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान 3 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थी वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म दौरे दौरान सऊदी क़यादत सां मुलाक़ातूं करे गॾियल दिलचस्पी जे मामलनि, ख़िते में अमन जी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कंदो। अहम ख़बर नाज़रीन ॾियूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान 3 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान 3 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थी वियो आहे। नाज़रीन इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। जी कुर्बान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी कुर्बान। अरब रवानो थी वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान शहज़ादा मोहम्मद बिन सलमान जी दावत ते सऊदी अरब रवानो थियो। जी हलो जी 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 वज़ीर आज़म सां आला सतही वफ़द भी उन दौरे ते रवानो थी वियो। इन खां अॻु में गुज़िरियल 2 ॾींहंनि खां चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा भी सऊदी अरब में मौजूद आहे, जंहिं सऊदी अरब जे जेको आर्मी सरबराह आहे उन सां मुलाक़ात कई, शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान 3 ॾींहंनि जो जेको दौरो कंदो उन में हू शहज़ादो मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात सां गॾु सऊदी अरब जे ॿियनि आला मर्दनि सां मुलाक़ातूं कंदो। इन सऊदी जे पाक सऊदी जेके तालुकात आहिनि, वापार आहे ऐं पाकिस्तान जे हवाले सां जेके महिरबानी कुर्बान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।